हिन वीकेंड अहमद ऐं हिन जा दोस्त लॻड़ उॾाइण सी साइड यानी समुंड किनारे विया। अहमद ऐं हिन जा दोस्त जॾहिं समुंड किनारे पहुता हो हिते गॾु थियल गंद कचिरो ॾिसी हैरान थी विया। गंद कचिरो एतिरो घणो हुयो जो हिते लॻण उॾाए न पियो सघिजे। इहो ॾिसी अहमद पंहिंजे दोस्तनि खे वापसी हलण लाइ चयो। ॿारो अवां सभिनी जो वीकेंड कीअं गुज़रियो? असां सभई दोस्त लॻड़ उॾाइण समुंड किनारे विया हुआसीं, पर अफ़सोस हुते जगह जगह ते गंद कचिरो पयल हो, जंहिंजे करे असां सभु दोस्त वापसि पंहिंजे घर हली वियासीं। ओहो, असांजे बीचेस जी हालत त आलूदगी यानी पॉल्यूशन करे इंतिहाई डिसअपॉइंटिंग थींदी थी वञे। टीचर, मूं वटि हिकु ज़बरदस्त आइडिया आहे। समुंड किनारे खे ख़ूबसूरत ऐं साफ़ करण जे लाइ छो न असां सभु गॾिजी समुंड किनारे खे साफ़ करण लाइ हिकु मुहिम हलायूं ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायूं था त साफ़ सुथरा बीचेस ऐं समुंड असां लाइ केतिरी अहमियत रखनि था। वाओ, ज़बरदस्त! इहो त ॾाढो सुठो आइडिया आहे, पर असांखे सी साइड खे साफ़ सुथरो करण लाइ कुझु सामान जी घुर्ज पवंदी, जीअं गार्बेज बैग्स, ग्लव्स ऐं फेस मास्क वग़ैरह। मूं वटि हिन जो हल बि मौजूदु आहे। मुंहिंजो वालिद एनवायरमेंट मैनेजमेंट कंसल्टेंट आहे ऐं हो इन सिलसिले में असांजी मदद ज़रूर कंदो। ॾाढो सुठो अहमद, हाणे असां पंहिंजी सफ़ाई जी मुहिम आसानीअ सां हलाए सघूं था। अटेंशन प्लीज़, ख़वातीन और हज़रात, अॼु असां स्टूडेंट्स हिते इन करे गॾु थिया आहियूं त जीअं बीच ते पिकिड़ियल गंद कचिरे खे साफ़ कयूं। छा हिन कॉज़ में अव्हां असांजी मदद कंदा? अरे वाह ॿारो, अवां सभिनी त कमाल करे छॾियो। थोड़ी ई देर में बीच केतिरो साफ़ ऐं प्लेज़ेंट थी रहियो आहे। अचो, अॼु असां गॾिजी अहद कयूं था त हाणे असां पंहिंजे आसे पासे जे माहौल जीअं खिटी, पाड़े, समुंड किनारे ऐं पार्क्स जी सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखंदासीं। छा अव्हां कॾहिं सोचियो आहे त समुंड ऐं साहिल खे साफ़ सुथरो रखणु छो ज़रूरी आहे? Have you ever wondered why it is important to keep seas and beaches clean?